हिकिड़ी घटना असां ॿुधी से जगन्नाथपुरी जी। जगन्नाथ भगवान के 56 भोग लगंदो अथव रोज। नित्य भगवान के तरह तरह जा बढ़िया व्यंजन ठाहे करे खाराईंदा आहिनि। हिकिड़ी माता जगन्नाथ मंदिर में पहुती, वो भगवान जगन्नाथ सां ॾाढो प्रेम कंदी। मन में ख्याल अची वियो, भाव अची वियो कि मुंहिंजो प्रभु, मुंहिंजो जगन्नाथ भगवान वीचारो रोज 56 भोग तो खाए, रोज उनके तरह तरह जा एॾा हैवी हैवी आइटम था खाराइनि, वीचारे की तकलीफ़ न थींदी हूंदी, तबियत ख़राब न थींदी हूंदी, रोज एॾो हैवी हैवी खाई करे। ॾिसो भाव जी ॻाल्हि ऐं सच्ची घटना तो। छा भगवान की रोज तकलीफ़ न थींदी हूंदी? सभु उनके एॾो हैवी हैवी था खाराइनि, कोई पूड़ी पकवान त खिचड़ी त कोई कुछ सभु यही था खाराइनि। मन में भाव आयो कि मां भगवान जे लाइ थोड़ो सो बढ़िया नीम कुटे करे चूरण ठाहे वञा। चओ हरे राम। डाइजेशन लाइ बि त कुछ हुजे न भाई। चओ राम। कुछ अहिड़ो बि त व्यवस्था हुजे त बढ़िया पंहिंजे हथ सां उहो कुछ आयुर्वेदिक सामान मिलाए करे, सामग्री मिलाए करे चूरण ठाहे वई वो माता। ऐं वञी जगन्नाथ भगवान जे साम्हूं हाजिर थी। पंडित जी बीठा हुया। महाराज ये भगवान को भोग लगाइए। चयो छा आहे अम्मा? चई हे हाजमे जो चूरण आहे। चओ हरे राम। संतन खूब डांटियो पंडित जी तू पागल आहे? असांजो जगन्नाथ भगवान कृष्ण जो रूप वो 56 भोग खाईंदो आहे कि तुंहिंजा चूरण खाईंदो? खणी बि आई आहे त चूरण, ॿियो कुछ खणी अचबो आहे भाई। ॾाढो डांटियो। चई हल खणी वञ, वापसि खणी वञ। वीचारी सीधी सादी अम्मा चुपचाप खणी वापसि हली वई घर। चओ हरे राम। पर भाव वीचारी जो सच्चो हुयो। रात जो जेॾीमहिल पुजारी जी सुम्हिया, भगवान जगन्नाथ सपने में आया। भगवान पेट पकड़े करे जोरदार आवाज था कनि, पीड़ा थी थिए भगवान खे। पुजारी जी सपने में ही पुछनि था, प्रभु छा थियो? सभु ठीकु था? चई अरे पुजारी तव्हां सभु असांखे बसि इहे माल पाणी खारायो था, रोज रोज हैवी हैवी खारायो था, दाल पकवान पूड़ी आलू हे हो सभु। अरे प्रभु सभु ठीकु था? चई कोई हाजमे जो ध्यानु रखे थो असांजे? चओ हरे राम। हाँ, सभिनीनि खे रुगो इहे भारी भारी बसि व्यंजन खाराइणा आहिनि। प्रभु तव्हां जेकी आज्ञा कयो, मां सुभाणे खां खिचड़ी। चई अरे न भैया, हिन महिल मूंखे चूरण खाइणो आहे। चओ हरे राम। अधु रात जो भगवान चवनि था, हो वीचारी माता त खणी आई हुई, उनजो एॾो भाव हुयो त उनखे डांटे छॾियो, हाणे मूंखे चूरण खाइणो आहे। भगवान चवनि था अरे तुरंत निंड खुली पुजारी जी। थदा पइजी विया कि भगवान अहिड़ा दर्शन ॾिना आहिनि। अधु रात जो स्नान करे उथिया उन माता जो घर पतो करण जे लाइ। माता जो घर मिलियो। अधु रात जो दरवाजो खटखटाए करे चवण लॻा, अम्मा अम्मा तुंहिंजी सेवा स्वीकार आहे, भगवान खे मूंखे चूरण ॾे। चओ हरे राम। वो माता रोअण लॻी। संत ॿुधाईंदा आहिनि कि अॼु बि भगवान खे 56 भोग बि लॻंदो आहे। कर्मा बाई जे नाले ते भगवान खे खिचड़ी बि लॻंदी आहे भोग में, ऐं भगवान खे उहो चूरण बि रखंदा अथव। चओ हरे राम। हाणे ॿुधायो छा भगवान खे ज़रूरत आहे? भगवान खे त कंहिं शइ जी बि ज़रूरत। अगरि भाव कंहिं भक्त जो एॾो ऊंचो थो थी वञे त भगवान त सभु विधि विधान नेम सभु था छॾे छॾनि। चओ हरे राम। बस भाव हुजे त, सेवा हुजे कंहिंजी दिल सां भाव सां, त सतगुरु बि सभु नियम छॾे छॾींदा। चओ हरे राम। भक्त जो भाव हुजे त भगवान हली ईंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद।